ओसा उता के हलो ही ना बा कोई असा के इजाजत बाबा मां इजाजत कोन दी मावा जे तो वणो था तो भली वणो जेकॾहिं हू आया तो उन सां मुंहुं केरु ॾींदो जे कॾहिं आया तो तोखे कोंदा कोन को हदा कोन पर अहिड़ो कुटीदा जीअं उठ पतण ते कुटबो आहे अरे बाबा मुंहिंजा त टायर कढी छॾींदा असां रमूं सां घटि कईसीं जो हू मूंसां घटि कंदा अहिड़ी ॻाल्हि आहे त मां खिसकां बशीर तूं खौफ़ न कर ॿिन्हिनि कमदारनि मथां मारा भेटण था चाहियो ॾिसो त असांजो कमदार पको आहे पादर जो या खानू जो पको आहे खानू वारो कमदार त रबड़ आहे रबड़ मारे मारे हथ कढंदासीं त वरी बि ओड़ो जो ओड़ो ई इन रबड़ जी खल लाहे तव्हांखे लेवल करे ॾींदासीं कालू पोइ असां हलो ई था हा हा वञो भली पर पहिरियों हुननि खे त ॾिसो हो केरु आहिनि ॾिस इरफान ॾिस कीअं यार अणघड़िया डंडा खणी आया आहिनि जे तव्हां हलिया वञो न त हे समूरा डंडा मुंहिंजी पुठी ते हणा डंडा हणी हणी मुंहिंजी पुठी सुजाए छॾिना घणो ई तूं बि हराम जो खाधो आहे पर तुंहिंजी बि चर्बी घटि थिए कालू सां हाणे हलो भला न बाबा खुदा खे मञो हे ईअं कोन वेंदा हे हितां वञी ज़रूर मोटींदा रमू जा तारा न पड़िसे कीअं पोइ तारा फोटारे ॾिसे बाबा इन रमू रबड़ जी मुंहिंजे मथां वॾी कावड़ आहे जिन अकेलो हथ अची वियोमांसि त इहो मूंखे नक में चकोणी वाहे में दसींदो इरफान कालू कमु ख़तमु करे त पोइ गॾिया था ॾिसे थो न रमू कालू पाण सां गॾु बॉडीगार्ड खयूं थो हुते अकबर हिन वक़्तु कुझु बि करियूं हा न त वॾो झेड़ो थी पए हा कोन को ज़्यान थी पई आहे अकबर ज़्यान करण जी का बि ज़रूरत नाहे अॼु न त सुभाणे कालू ज़रूर अकेलो हथ अची वेंदो ऐं मां बि थो चवां त कालू अकेलो हथ अचे जीअं ॿधी खणी हलूंसि पाण वरी ओताक ते ऐं उते हली कंहिं वण सां ॿधी अहिड़ा हथ माकोड़ा बचायूंसि जीअं ख़बर पवे कालूअ खे त रमू रबड़ आहे रबड़ इंगंदो ज़रूर टुटंदो कॾहिं बि न हा रमू बि माकड़नि वारो वण हथ करे छॾ जल्द तोखे कालू आणे ॾींदुसि त अॼु खां पोइ मां इहा ई तलाश थो शुरू कयां त जीअं अहिड़ो वण ॻोल्हे हथ कयां जंहिंमें हज़ारे माकोड़ा हुजनि जीअं कालू खे ॿुधाए सघां त रमू रबड़ सां फिटाइण जो अंजाम छा थींदो आहे अदी मुंहिंजी भेण खुदा खे मां शादीअ ते हथु खयो मूंखे पंहिंजा पैसा मोटाए ॾे छा थो ॻाल्हाई अदा तुंहिंजा पैसा मूं खाधा आहिनि छा जो आऊं तोखे मोटाए ॾियां खुदा खुदा कर अदी खुदा कर मां पैसा तोखे आणे ॾिना पर खाई ॿियो वियो ॻाल्हि त ॿुध तो पैसा छाजे करे मूंखे ॾिना चयमि न त मूं तोबह कई शादीअ खां तोबह हाणे फाट न मूंखे सिर्फ़ इहो ॿुधा तो पैसा मूंखे ॾिना छा लाइ हुआ शादीअ जे लाइ ऐं रिश्तो कंहिंखां घुरण लाइ चयो हुई खैरा खां त पोइ मूं बि खैरा खां वञी रिश्तो घुरियो हो न मूंखे कहिड़ी ख़बर रिश्ते जा ॾटा ॾेई सभु पैसा खाई वेंदी हली चइबो त तो पैसा खैरा खे ॾिना आहे मां भला कूड़ थी हणा कूड़ जी ॻाल्हि नथो कयां थी मां रुगो इहो तो पुछां त तो वाकई पैसा खैरा खे ॾिना आहिनि न हा हिकु चक्कर त छा पर इहा ॻाल्हि मां तोखे 10 चक्कर चवंदुसि 10 चक्कर चवण जी ॻाल्हि नाहे तू रुगो हिकिड़ो चक्कर खैरा जे साम्हूं चओ पोइ मां पाणे खैरा खां पैसा वठंदुसि मूंखे पंहिंजा जुंडा नाहिनि पटराइणा जो खैरा जे मुंह ते वञी पंहिंजा जुंडा पटरायां इहा त तोखे ख़बर आहे न त खैरा कंहिंजी मञीदी कान्हे पोइ मूंखे कहिड़ो लाचार पियो आहे जो वञी मुंह ते थियांसि अदी मुंहिंजो घर गिरवी थियल आहे तोखे लॻी आहे पंहिंजी तोखे हर हाल में खैरा जे साम्हूं थियणो पवंदो ॻाल्हि ॿुध जेकॾहिं खैरा जे मुंह ते थियसि बि न त तूं खैरा खे कंदे बि छा मां भलो साईं खणी ईंदोमांसि पंहिंजा पैसा वापसि वठंदोमांसि या सभु वठंदोमांसि इन्हनि ज़ालिमनि मूंखे अॻ में घणो फुरियो आहे हाणे मां पंहिंजा इहे पैसा खणण कोन ॾींदोमांसि तूं हींअर हल मूंसां हींअर जो हींअर हल तूं हली खैरा जे मुंहं ते थी हली
पोइ ॾिसां त इहा खेरा मुंहिंजा पैसा कीअं थी खाए पई। ॻाल्हि ॿुध, हाणे ख़ाली तूं ॿ ॾींहं सब्र कर, मां वञी खैरा सां ॻाल्हायां थी त संग थी ॾे या पैसा मोटाए थी ॾे। जब ॿई ॻाल्हियूं न मञीसि न पोइ तोखे वठी हली मुंहुं ते कराईंदुसि। हा अधी सिर्फ़ तुंहिंजे करे 2 ॾींहं, हाणे 2 ॾींहंनि खां वधीक मां इंतज़ार न करे सघंदुसि। हा चङो चङो तूं वञ दा वञ। त पोइ मूंखे फाही ॾेई छॾींदो। चङी मोए मां फाथी आहियां। हकीम ॾिसी कोन थो त रुस्तम आयो आहे, हिननि जी का ख़िदमत चाकरी कर बाबा। बाबा साईं, रुस्तम जे मथां त पंहिंजो सिर बि घुरे छॾियऊं। वारस खाना का बि तकलीफ़ करण जी ज़रूरत न आहे। मुंहिंजे ख़्याल में त हाल वाल थी वञनि त असां उथूं। ईअं कीअं थींदो रुस्तम? बाबा साईं, तव्हां हाल हवालो करे वेठो, मां मानी तयारु कराए वेठा। देर न कजो हकीम। देर न थींदी बादशाह, देर न थींदी। ऐं हा का बि कंजूस पाई न। बाबा साईं, रुस्तम खान जहिड़ो माण्हू अचे ऐं असां कंजूसाई पिया कयूं। तूं ॿुधाए पिरल कहिड़ा हाल आहिनि? करार रहसे करार लगा पान सो फासली। रुस्तम खान, मां त चवां थो त अॼोकी राति रहो ऐं कचहरियूं कयूं, महफ़िल मचायूं। बाक़ी हाल हवाल पाण सुभाणे वठंदासीं। वारस खाना असां जंहिं मक़सद ख़ातिर आया आहियूं, मुंहिंजे ख़्याल में पहिरियां उहे हाल वाल थियनि त बहितर आहे। पोइ जी बिस्मिल्लाह, वधीक ज़ोर तव्हां ते असां बि कोन था कयूं। वारस खाना तोखां पहिरियां मां दिलावर खान सां मिली आयो आहियां। रुस्तम खान, को अहिड़ो कमु आहे छा जो दिलावर खान जहिड़े मोहबती माण्हू जे दर तां तव्हांखे मायूसी थी ऐं मुंहिंजे दर ते अचणो पियो? न वारस खान, दिलावर खान जे दर तां मां मायूस न आहियां मोटियो। छा जो दिलावर खान मोहबती माण्हू सां गॾु हिकु साबरीन माण्हू आहे ऐं मां सम्झां थो त हिन कम में हू देर लॻाईंदो, सब्र कंदो। ऐं मां नथो चाहियां त हिन कम में देर थिए ऐं को वधीक ज़्यान थिए। ज़्यान थिए? हा वारस खान, ज़्यान। मां ज़्यान नथो करणु चाहियां, मां मूसा खान सां ठाह करणु थो चाहियां। छो रुस्तम खान, बर लताड़ींदे थकिजी पियो आहीं या मूसा खान अॻियां कमज़ोर थी पियो आहीं? न वारस खान, न। रुस्तम खान फौलादी इरादनि जो मालिक आहे, न मां बर लताड़ींदे थको आहियां, न मूसा खान जे अॻियां कमज़ोर थियो आहियां। पोइ छो रुस्तम खान, छो? उहे कहिड़ा सबब आहिनि जंहिंजे करे तव्हां मूसा खान सां ठाह करण लाइ राज़ी थी विया आहियो? सबबनि खे छॾियो वारस खान, सबबनि खे छॾियो। तव्हां सिर्फ़ु मूंखे इहो ॿुधायो त तव्हां हिन धरतीअ ते हाणे अमुन ॾिसणु चाहियो था या अञा खून रहिजी ॾिसणु चाहियो था? उहो कहिड़ो सिंध ॼाओ हूंदो जेको चवंदो त उनजो देस रत सां रंगियल हुजे? बस वारस खान, बस। त पोइ तव्हां इहो ई सबब सम्झो। मां पंहिंजी जनम भूमिअ मथां वधीक रत वहाइणु नथो चाहियां। पंहिंजल भूमि भाइरनि जे ख़ातिर मां पंहिंजी भेण, पंहिंजे भेड़ी में ऐं पंहिंजे पीउ जो खून मूसा खान खे बख़्श थो करियां। रुस्तम खान, इहो तुंहिंजो तमामु वॾो कदम आहे। तो जस लाणी रुस्तम खान, जस लाणी। त पोइ मूंखे इहो ॿुधायो त तव्हां इन कम जे लाइ मूसा खान सां कॾहिं था मिलण वञो? ऐं तमामु जल्द वेंदुसि ऐं पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिशि कंदुसि त तव्हां ऐं मूसा खान जो तमामु जल्द खां जल्द ठाह थी वञे। वारस खान, मूंखे तव्हां मां इहा ई उमेद हुई। ना उमेद वारिस खान वटां कॾहिं बि न मोटंदे रुस्तम खान, कॾहिं बि न। वारस खान, जाते तव्हां एतिरी महिरबानी कयो था त पोइ ॾींहं ॿिनि में वञी मूसा खान सां मिली हुनजा ख़्याल मालूम कयो। जेकॾहिं मूसा खान ॻाल्हियुनि लाइ राज़ी थिए थो त पोइ तारीख़ तय करण में कोताही न कजो। कोताही न थींदी रुस्तम खान, का बि कोताही न थींदी। मां सुभाणे ई मूसा खान सां मिली तव्हांजे लाइ ॻाल्हियुनि जो टाइम रखंदुसि ऐं कुझु ॾींहंनि जे अंदरि तव्हांजो ठाह कराए छॾींदुसि। इहो वारिस खान जो तव्हां सां वाइदो आहे। वाइदो रुस्तम खान, वाइदो। अरे छोरा मार प भई, केतिरो चयो मैं त आस्ते हल हाँ रेल कार लगो थो वनी। असई तो के लाचा सा रात जो वती तो पलार कर में धुमा हासो तो
एक दी नज़र रखत ॿियो कंहिंजी अख बूता। अड़े जे घड़ी खन मां घर खां ॿाहिरि वञी कंहिंसां वात वढायां थो त बात घटि में राई थो कर। इहो जेको तुंहिंजो वात आहे न, इहो वात हिकु न हिकु ॾींहुं तोखे ज़रूरु फांसी ते तक साईंदो। ठहियो आनी ठहियो, घणो दाना न थी अॻियां थी हल त ॼे हिन भठो वरी पुठी वारो। अरे इने चाचा चुप से वसी ज़ोब तो कसी एक दी कया चंगाई वसी दिस मोत बस सोते पते थी मां वञाए तो। अबा बचाया पुट घर ताईं तो मूंखे वठी हल। ये इज्जत सां ॻाल्हाए न, असां खुदी माण्हू वरी हिते पितो कयो हलूई। अचो हलिया ॿाहिरि थो पती। ओनो तेरे हाने छोरे डॉक्टर का तेरे हो वरिया तो भी ठीक भी छुआ न छोरो सुधरियो न अधे कई को फाल। ओ छोरा बचाया उठी त सही ने भागा न कमाइण जो न करण जो सॼो ॾींहुं सुतो पियो आहे। मूंखे इहो ॿुधाए त अध राति ताईं हुए काथे जो हाणे ताईं निंड नथी फिटाई। पोइ में मुझे कोदो ना है सुबह जो सवेरे त चाहे ए अखियुनि जो कमु थो त पोइ कीअं चकर थो थिया इन भला के राति जो केरु नथी चे वॾो थोरो कयो अथई निभागा इनखे घर में वेह त अचे थो केॾी महिल हुन घर में केॾी महिल हुन घर में राति सॼी राति सतनि घरनि में चकर ॼाणाया अथव। उते वेहूं उते वेहूं उते वेहूं ॿार नाहे जो तोखां सवाइ न अचे सघे हा। बास ना है बस रात जो सब को जो मर्ज वथी तो ने आ थोरो ॾिसे जा। हाँ मम्मा अध बजायो छा तो चवे छोरो वते तो थाप कंदो तहां उन्हे चवण ते त थाप तो कया पोजी तू रात जो बल्ब बंद करे इन चिचिर खेचो त एक कत खां ॿी कत ताईं वजी ॾेखारे खैरा जेसर ॾेखार हुजे अदा तोखे इहो मर्ज कॾहिं खां थियो आ। अदी एतिरो न आहे इहो कॾहिं कॾहिं थी वेंदो आहे जेन जेरो खाइण लाइ मिली वञे त इहो ठीकु थी वेंदो। जेरो इते असांखे पलाल खाइण जे लाइ कोन थो मिले ई जेला खाईंदो पोइ लिखी थी लठर। अड़े मरी पवंदे छोरा तूं मुंहिंजे हथां हिकु न हिकु ॾींहुं ज़रूरु मरी पवंदे। अरे तू थाऊ को नथी चिचर असां वॾा खुदी माज़ूई पोजी जे करे यादि थो कयां तेरो कुत को दुबाइजो की बिना तके जे वजे गोत पहुचंदे। बस त बचाया बस कि वॾे सां ॻाल्हाइण जी तहमीज़ ई न थई। खैरा जेसर ॾेखार हुजे जे हे छोरो तमीज़ सां ॻाल्हाया न त असां सुधरी न वञूं हा। पोइ भली दापे पियो पर की नंढ जो ॿार ॻाल्हाए थो न उनखे सभु पिया था हिसा ॾिसी थी मुंहिंजी हथ जी भेद थी हितो जो इंसाफ़। हाँ दा हिते इंसाफ़ कोन्हे। तूं सही पई चई मुंहिंजी भेद थी मुंहिंजी हथ थी हितो जा पोइ आहे पोइ जो असां नंढ ॿारनि जा दुश्मन इन्हनि खे तुए में विझी सादे मारे छॾिजे। तूं असांखे मारींदे न न मज़ाक पे कर मज़ाक। अरे खैरा जेसर ॾेखार हुजे मां तुंहिंजी जेसि ताईं मरामत न कंदसि न तूं न चुप कर न मार आइए न कर बत्तीस रोक रोक पोजी बता दे अब आने गोदा कट कट तू घोड़े न तो आओ ए भागा रत्तू क्यों थी अन्यारी सा का मंडली बात बिदो न इनके मां रात जो गिट्टी में चदे पोती हिंदी में छदी दे पे डंडे जीपट हूंदे दीपत पहलो घर पूछ जा पोसी पत जा अन्या तो काल है के वडे ने भेजो त भी कोन दे तू भली विज पुत तुझको बाद रात थी थी। हां हां रात थी थी अदा मां के दे अम्मा दी जा अम्मा दी ने अदा तू भी न चुप कर ये धकाल है कहे त बेटा चढ़ के मेरा बैठा है ने मुझे बनते तू बगा मारा का कडो है त बेटा गुट्टी से वडो को ध्यान थई न वरी उन छोरे के को अदबा जुल्म बारे ने तो घर में या टिकरी तपाए नहीं था टिकरी वाला चुप सा मन तो है तो चुप दो अम्मा पेट तो फाड़ मामा मामा चले न तो पेट तो फाड़ चला एक सीधी छोरो हां आउट दिमाग तिंदे सस्ता मंगी सस दिमाग में कटे कदी गाल कर या ते चो या मंगी चो भई थई वदाला जो नालो थई के रो मेड़ थई हाल सफर कर कोन कदो मुके खपदा है जी तू गाल हाल बंद न तो करे तो जो बात बंद न तो करे
पारस खान कीअं यादि कयई? हाकिम खान मानी तैयार कराए छॾ, अॼु असां तुंहिंजा महिमान आहियूं। सिर्फ़ मानी तैयार करायां या महफ़िल जो बंदोबस्त बि करे छॾियां? न हाकिम खान न, महफ़िल न, सिर्फ़ मानी तैयार कराए। ऐं ॿिए तरफ़ तूं पाण बि तैयार रहिजांइ। मां त तैयार आहियां, पर इहो ॿुधाए हलणो काथे आहे? वधीक उते अची हवाल ॾियां थो। ठीकु आहे, मां इंतज़ारु कयां थो। हकीम, ड्राइवर खे चओ त गाॾी तैयार करे, तेसि ताईं मां बि तैयार थी वठां। हुकुम बादशाह। खैरां जे सिरड़े ख़ैर हुजे। छा इहो दुकान इन बंगालीअ तोते खोलियो आहे? दोसू हिन दुकान मां कटियो खाधो, बाक़ी हाणे हिन जो वारो आयो आहे। पर कटियो खाए न खाए उन में असांजो छा? असांजे लाइ त कुझु ॾींहंनि जो भलो थी पवंदो न। चाची, ओ चाची। अरे अब्बा ॾिसां पई त हे दुकान तो खोलियो आहे? हाँ चाची हाँ, मुंह खोलियो आहे मुंह। अॼु पहिरियों ॾींहुं आहे, अच त वात मिठो कराए। चङो थियो अब्बा, दुकान खोलियो अथई, न त असांखे सौदे सूद जे लाइ एॾो परे एॾे मेवे जे दुकान ते वञणो पवंदो हो। चाची हींअर काॾे पई वञी? चए में त अब्बा सामान वठण लाइ पई वञा। अब्बा हाणे जॾहिं तो दुकान खोलियो आहे त पहिरियों पाड़े वारो चवंदा न आहिनि पहिरियों खे छुटो दरवेश। ॿुधाए चाची छा ॾियां? खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे अब्बा, ये खाते वारो बुक कढो, का पेनड़ी बि हथ में खण त मां सौदो लिखाया आहे न। चाची अॼु पहिरियों ॾींहुं आहे, ओधर कोन कंदुसि, हूअं बि खाते वारो बुक मां वरितो ई कोन्हे। पोइ अब्बा तुंहिंजो इहो दुकानड़ो बि कोन हलियो। हा वञी खॾ में पओ, मां वञा थी। कारा जिथे आसरो आहे उनखे ई जवाब। अॼु जेकॾहिं मोटायोमांसि त मुंहिंजो कमु कॾहिं बि न थींदो। इहो ई वक़्तु आहे पंहिंजी लेन ठाहिण जो, लेन ठाहिण जो। चाची ओ चाची। अब्बा अचां थी अचां। अब्बा छो सॼी? चाची ओधर त ॿियनि लाइ बंदि आहे, पर तुंहिंजे लाइ हमेशह खातो खुलियल आहे। हुकुम कर, छा खपे बुक ते? चयो में त इहो खाते वारो बुक खोल। चाची बुक न आहे, सुभाणे वठंदासीं। फिलहाल कचे पने ते सामान लिखां थो। हुकुम कर, छा लिखां? अलाह नेकी ॾींदी अब्बा, अॻ में इहो अटो लिखो अधु मण। खणी मण आयो आहियां। पोइ छा थी पियो, अधु मण ॿियनि जे लाइ त आहे न। लिखजी वियो चाची। अब्बा 2 किलो खंडु पुड़ो पतीअ जो, ऐं इहो 5 किलो गिहु, ऐं इन खां पोइ इहे मिर्च लूण जूं 4 थेलियूं, इहे सभु ॾे। तरस चाची, पनो पूरो थी वियो, ॿियो खणा बुख ते। इहो अब्बा हाणे इन में लिखो इहो सौदो। इहो 6 महीनो थियो आहे त खार न चाढ़ी आहे। अब्बा खार खां सवाइ बि कहिड़ो तो कपिड़ो धो पए पियो, इन करे लिखो किलो खार जो, इहे 5 चकियूं साबुण जूं, इहे लटनि धोइण वारियूं, इहे 4 चकियूं ॾे थामनि धोइण वारो साबुण, उन खां पोइ इहो शैंपू जेको मथे में थो विझिजे पियो, इहे बि के 2 दॿियूं खनि ॾे। अब्बा 1 किलो इहो तेल मखण वारो, उन खां पोइ वरी जेको बि कुझु सम्झ में अचे त मिड़ई 2-3 शयूं ॾेई छॾ। तरस चाची भरजी वियो। अब्बा अलाह तोखे नेकी ॾे, खोड़नि ॾींहंनि खां वठी सयूं न खाधियूं आहिनि। इहे 5 पुड़ा सयुनि जा ॾिजांइ, उन खां पोइ 10 रुपए जा नंढा फोटा, पोइ वरी बादामियूं पिस्ता बि अथई त उहे बि 10 रुपए जा ॾे। अब्बा ॿियो बसि सभु ख़ैर। तरस तरस। अब्बा वॾो को कां को खण न, बाक़ी हाणे इहे परचुड़ियूं काथे थियूं पूरियूं पवनि पयूं। चाची ॾे त ख़बर, भला घर में दुकान खोलण जो इरादो अथई या बुख ते? हाँ छा चई पुट? मुंहिंजो मतिलबु आहे त सामान लिखराई छो थी। तूं हल घर, सॼे दुकान जो सामान मां तुंहिंजे घर तो मोकिलियां बुख ते। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे अब्बा, तूं नाराज़ न थी। हाणे इहो जेको लेखो लिखायो थमाए न हिसाब किताब, इहो पूरो करे वरी ॿीहर ॿियो सौदड़ो खणंदासीं। ठीक है चाची, एतरी गुंजाइश आहे त कान, पोइ बि कोशिश करे मां तुंहिंजो सामान कढां थो बुख ते। पर अब्बा हिकिड़ो ज़रूरी सामान त रहिजी वियो। ॿुधाए मुंहिंजी अम्मा। अरे अब्बा बाहि लॻे सां हौसलो ई कोन्हे को मूंखे बि। इहे चांवर त लिखाया मां ई कोन, इहो सम्झ 30 किलो चांवर बि लिखेसि। पोइ अम्मा घणा? 5 किलो खनि हुजनि। अब्बा इंसान आहे, उन ते खाईंदासीं गिरहो। भला हाणे ॾांद तारे में त विझणो कोन्हे त 30 किलो न वठां। 30 ॾींहं हिन महीने में किलो रोज़ त चढ़ंदो न घर में। वठी हिकिड़ो मन जेको रेज़की में हलाईंदुसि। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। अब्बा जॾहिं ॿधो ग्राहक थो अचे त रेज़कारीअ जी कहिड़ी ज़रूरत आहे? तूं सामान कढी रख, मां छोकिरो मोकिलियां थी पई, संभाले रखजांइ सामान।
हाँ ये न थे तो कुछ चाहिए रहा है कुछ दे समझा तो बिल्ली में दुकान के तालू न पतो बुकते